आवाम पर मुख्तलिफ़ सबब ॿुधाया विया आहिनि। हिन वक़्तु ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त चवंदासीं त उहे ज़िंदगी कीअं था गुज़ारनि पिया, हुननि सां कहिड़ा मसाला आहिनि। बस बाबा चल असांखे ख़बर न आहे बाबा। राहिब बप्पड़ हमेशह मज़लूम ऐं पसमानदा तबक़नि जे माण्हुनि जो सगारो आवाज़ रहियो। ख़ासि तौर ते सिंधी रांदीगरनि, मल्ह पहलवाननि ऐं सिंध जे मौजूदा नौजवाननि तोड़े ईंदड़ नसुलनि लाइ भरझलो ऐं भरोसे जोॻो किरदारु अदा कयो। इंटरनेशनल जेको आहे सो मैचिस 4 खेलियो ऐं 4 गोल कया। संदसि ॾोह इहो त हिन गोल छो कया। पर 72 साल थी चुका आहिनि, हिकिड़ो बि सिंधी क्रिकेटर असांजी क़ौमी टीम में शामिल थी न कयो। असांजो तालीम खाते खे सोचणु खपे, जेको दावादार आहे त असां तालीम मुफ़्त पिया ॾियूं। हिते तालीम मुफ़्त न आहे, न ॿारनि खां पैसा वरिता वञनि पिया। हमारे नौजवान प्लेयर्स को उनको रोज़गार से जो है वो उन्होंने फ़र्क कर दिया है। हुन माण्हुनि जूं मायूसी ॾे वधंदड़ सोचूं, ख़्याल, वहम ऐं विसविसा तब्दील करणु ऐं धरती धड़नि ख़िलाफ़ थींदड़ सियासी अटकलनि, चालबाज़नि ऐं आवाम दुश्मन फ़ैसिलनि आॾो हिकु मज़बूत भित बणिजी कंहिं बि सिंध दुश्मन फ़ैसिले खे रोकण लाइ वसां न घटायो। पाण फ़िरके वारियत, मज़हबी कटरपणे, क़बीलाई तकरारनि, क़ौमी ऐं तबक़ाती ग़ुलामी, रुजत परस्ती, वतन फ़रोशी ऐं ॿियनि बुनियादी हक़नि जी हासिलात जी ज़िमेवारी अदा करण में भरपूर नमूने निभाउ कयो। तरह जे तुरुम ख़ाननि खां इहो ज़रूरु पुछाणो कयो वेंदो त आख़िरकार तव्हांजे इलाइक़नि में जिन इलाइक़ा जेके शहर तव्हां रियासतूं पंहिंजे नाम करे छॾियूं आहिनि, उन रियासतुनि में ही सभु जा सभु महफ़ूज़ छो कोन आहिनि। असांजी हक़नि जी लताड़ थी आहे, खुले आम थी आहे, मेन मार्केट में थी आहे, ठुल जी बाज़ार में थी आहे। पुलिस जे ज़ुल्म जा दास्तान कहिड़े नमूने था पेश कनि पिया। भाई तेगानी तकरार जे हवाले सां गोलियूं पियूं अचनि, गोलियुनि जा बोरटा भरिया पिया आहिनि। त 106 माण्हू मारिजी चुका आहिनि, पर हिन वक़्त ताईं को बि खड़तेल न आहे निकितो। दर्द जेके पलनि था पिया, वरी उहे हू मज़लूम, सतायल ऐं छिड़ विछिड़ माण्हुनि जी ॿधी जो क़ाइल हो। हुन वटि वेही रहणु, थकिजी पवणु या मायूस थियणु ऐं मंज़िल खां अध में भॼी वञण जो तसवुर ई कोन हो। संदसि जो इहो शानदार किरदारु थोरे ई वक़्त में हिकु तारीख़ बणिजी चुको, जंहिंजो मिसाल अॼु जे सहाफ़ती किरदारनि मंझि बिना घटि मिले थो। राहिब बप्पड़ जिस्मानी तौर ते असां में मौजूदु न आहे, पर रूहानी, इल्मी, फ़िक्री तोड़े, तहरीरी ऐं शऊरी तौरु असां में हमेशह मौजूदु रहंदो। सौ दर्द हा, सौ दुख हा, हर जिंदगी प्यारी हुई, हथ रात जो बबरन मथा, सा चांदनी प्यारी हुई, अज चंद दे आकाश में तो विख वधाया अलविदा, तो मोकलाया अलविदा, ऐ सिंध तो